मोहब्बत जे बीमार ते हर तरफ खां न कोई रोवे थो मगर सब खिलन था न कोई रोवे थो मगर सब खिलन था मगर सब खिलन था असां इश्क वारे के ताना मिलन था। काफ़ियुनि जे बादशाह मिस्री फ़क़ीर जे अंदाज़ में ॻाईंदड़ फोटो ज़रदारी रुगो फनकार ई न पर मौसीकार बि हो। प्यार जी भारत हुजई अहद जी अंजाम जी इकरार जी भारत हुजई। कोहारी भेरवी कामोर आसा तिलंग रागिणियुनि खां वेंदे पहाड़ी ऐं राणे ते अबूर रखंदड़ फोटो ज़रदारी पंहिंजे कलामनि जूं धुनूं बि पाण ई ठाहींदो। यादि करे थो रोज़ रुआं फोटे ज़रदारी जे ॼम जो असुल साल कहिड़ो हो इन हवाले सां तज़ाद आहिनि। कुझु माण्हू चवनि था त हू 1952 धारे पैदा थियो जॾहिं त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त संदसि ॼम जो साल 1956 हो। चाहत जंहिंजी चूर कयो वा हर हर ते यादि करियां थो हर हर ते यादि करियां थो हर हर ते यादि करियां थो हर हर ते यादि करियां थो। सराड़ी वेझो ॻोठ आलम ख़ान ज़रदारी में अखि खोलींदड़ फोटो ख़ान ज़रदारी हुन जी शुरूआती तरबियत फ़क़ीर अब्द अली हिंगोरे खां वरिती पर खेसि मिस्री फ़क़ीर खां तरबियत ॾियारणु तोड़े रेडियो ऐं टीवी ताईं पहुचाइण में मख़दूम तालिबुल मौला जो वॾो हथु हो। तालिबुल मौला खे आहे ए अजब मुंहिंजा ए मन जो त बस पर तूं रुगो जो त बस पर तूं रुगो घर में विहारण खां बि महिरबानी ॿी कवई पर मोह ॾेखारण खां बि। रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां संदसि पहिरीं रिकॉर्डिंग मुर्तज़ा शाह डाडाई जो कलाम ऐं प्री परदेस प्यारा हो। मुर्तज़ा महबूब आ तो दर अची ढोली झली मुंह जा सरदार हिन के नार जी भारत हुजई हे प्री परदेस वारा यार जी भारत हुजई अहद जी अंजाम जी इकरार जी भारत हुजई। फोटे ज़रदारी सभ खां वधीक कलाम त मख़दूम तालिबुल मौला जा ॻाया पर हुन शाह साईं सचल सरमस्त मुर्तज़ा शाह डाडाई सैयद साले शाह ऐं ॿियनि शाइरनि जी शाइरी खे बि ॻाए। केतिरा ई भेरा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई लाल शहबाज कलंदर सचल सरमस्त ऐं रानीपुर जे मेलनि में फन जो मुज़ाहिरो कयो। PTV ते संदसि रिकॉर्डिंग्स खे बि यादगार हैसियत हासिल आहे। अवामी मक़बूलियत रखंदड़ फनकार फोटो ज़रदारी 16 मार्च 1996 ते लाॾाणो करे वियो पर मदाह संदसि कलाम अॼु बि साॻे चाह सां ॿुधनि था। दिल बेदार